चिलार में नौजवान पारां ॿारनि खे मुफ़्त तइलीम ॾिनी पई वञे। थर सहकार जी सथ जे प्लेटफॉर्म तां शिवलाल मानाणी पारां 27 मुफ़्त स्कूल खोली चुको आहे। ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में क़ाइम मुफ़्त स्कूल 2 नियाणियुनि जा स्कूल बि आहिनि। स्कूल खोलिया विया आहिनि ऐं हिकु चिलार जी रोला कॉलोनी में स्कूल खोलियो वियो आहे जिते नियाणियुनि खे मुफ़्त तइलीम ॾिनी पई वञे। थर सहकार सत जे प्लेटफॉर्म ते ऐं जेको सो चिलार समेत मुख़्तलिफ़ थर पार्क जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं शहरनि में मुफ़्त ट्यूशन सेंटर जो सिलसिलो हलाए रहियो आहियां ऐं थर सहकार सत जे प्लेटफॉर्म ते टोटल 27 मुफ़्त ट्यूशन सेंटर खुली चुका आहिनि, जंहिंमें 3 नियाणियुनि जा सेंटर आहिनि जिते चिलार, मिठी ऐं टाबो मेघवाड़, मालनौर खावड़ी ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि में जेको सो मुफ़्त ट्यूशन सेंटर हली रहिया आहिनि जिते सभई ॿारड़ा मुफ़्त तइलीम पिराए रहिया आहिनि। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त जिते तइलीम जी फैसिलिटी नाहे किथे ऐं उते जेका सो तइलीम खे आम कयूं था, ॿारड़ा पढ़नि था, शौर अचे थो ऐं जेका सा ॿारड़ा उहे स्टेज ते अची परफॉर्म्स कनि था त मूंखे दुनिया जी सभ खां वॾी ख़ुशी मिली वेंदी आहे। कैमरामैन मुश्ताक बजीर सां गॾु रजब रहमी बजीर, सन टीवी न्यूज़, चिलार।